शांति अतिरे मिले तारीख़ आहे 2/5/2026। अॼु मेरा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था हिन ड्रामे जे अंदरि विनाश जी भारी नूंद आहे। तव्हांखे विनाश सां पहिरियों कर्मातीत थियणो। प्रश्न बाबा कंहिं शब्दनि जी कशिश सम्मुख में बाप जी कंहिं शब्दनि जी कशिश सम्मुख में ॾाढी थींदी आहे। उत्तर बाबा जॾहिं चवंदा आहिनि तव्हां मुंहिंजा ॿार आहियो, तव्हां हिन शब्दनि जी कशिश सम्मुख में ॾाढी थींदी आहे। सम्मुख ॿुधण सां ॾाढो सुठो लॻंदो आहे। मधुबन सभु ॿारनि खे आकर्षित कंदो आहे। श्री हिते आप ईश्वरीय परिवार, हिते ब्राह्मणनि जो संगठन आहे। ब्राह्मण आपस में ज्ञान जी लेन देन कंदा आहिनि। गीता असांजा तीर्थ न्यारा। ओम शांति। ॿार ॼाणंदा आहिनि कि असां अविनाशी यात्रा अर्थात रूहानी यात्रा ते वञूं था। जंहिं यात्रा सां लौटी करे मृत्यु लोक में न ईंदासीं। मनुष्य त इहे ॻाल्हियूं ॼाणंदा ई न आहिनि कि अहिड़ी यात्रा बि कोई थींदी आहे जातां खां कॾहिं लौटी करे अचिणो न पए। तव्हां लकी स्टार्स खे पतो आहे कि वापसि ईंदासीं, लेकिन न दुनिया में न ईंदासीं। पको यादि करिणो। असां आत्मायूं पाठ वॼाईंदा आहियूं। हुन नाटक में हीअं न चईंदा कि मुझ आत्मा यस वस्त्र पाए करे पाठ वॼायूं, हाणे घर वेंदा आहियूं। उहो त पंहिंजे खे शरीर सम्झंदा आहिनि। हिते तव्हां ॿारनि खे ज्ञान आहे असां आत्माएं आहियूं। इहे शरीर रूपी कपिड़ो छॾे पोइ ॿियो वञी करे वठंदा आहियूं। ये 84 जन्मनि जो पुराणो कपिड़ो आहे। इहे छॾे करे नई दुनिया में वरी नया कपिड़ा वठंदासीं। ये लक्ष्मी नारायण नए कपिड़ा पाता अथनि। तव्हांजी ही राजधानी जा आहिनि। तव्हां बि वञी अहिड़ा नया दैवी कपिड़ा पाईंदा। हिते त चईंदा आहिनि मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे। बाबा ई पोइ अहिड़ो गुणवान ठाहींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मुंहिंजो बि पार्ट आहे, अची करे पोइ तव्हांखे वाइसलेस ठाहींदो आहे। हिते इहे जीवन बंद धाम रावण राज्य आहे। इहे तव्हांजी बुद्धि में आहे। असां पतित खां पावन, पोइ पावन खां पतित कीअं ठाहींदा आहियूं तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। कलयुग आहे अंधियारो। रावण राज्य जो हाणे अंत आहे। राम राज्य जी हाणे आदि थियणी। हाणे संगम आहे। कल्प जे संगम युगे बाबा खे अचिणो पवंदो आहे। दुनिया वारा बि हाणे इहे सम्झनि था कि हाणे विनाश जो समय आहे ऐं स्थापना अर्थ भॻवान काथे गुप्त वेश में आहिनि। हाणे गुप्त वेश में त तव्हां आत्मायूं बि आहियो। आत्मा अलॻि, शरीर अलॻि। इहा मनुष्य चोलो गुप्त वेश में आहे। बाबा खे बि हिन में अचिणो पवंदो आहे। तव्हांजे शरीर जो नाम पवंदो आहे। हुननि जी त शरीर ई न आहे। तव्हां बि आत्मा आहियो, उहो बि आत्मा आहे। आत्मा जो आत्मा सां गॾु हाणे मोह थियो आहे। ॻाईंदा बि आहिनि ॿियो संग तोड़ तुम संग जोड़ो। जीअं तव्हां मोहजीत आहियो वैसे असां बि ठहींदासीं। बाबा ॾाढा मोहजीत आहिनि। केतिरा ढेर ॿार आहिनि जो कामचिता ते वेही जली आहिनि। परम पिता परमात्मा ईंदा ई पुराणी दुनिया जो विनाश कराइण। पोइ मोह कीअं थींदो। पतितनि खे जॾहिं विनाश थिए तॾहिं त शांति जो राज्य ईंदो न। हिन समय सुख त कोई आहे न, कोई खे बि आहे न। सभी तमो प्रधान दुखी आहिनि। इहा आहे ई पतित दुनिया। शिव बाबा ई अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, है न। वैसे त असां बाबा चईंदा आहिनि दया करो, रहम करो, लेकिन आख़िर बि आत्मायूं न मञदियूं, विकार बुराइनि वश कर्म करण न छॾींदियूं त विनाश
विनाश खे प्राप्त कंदियूं। आत्मायूं न हुननि जो शरीर वो हली वेंदो चुपचाप शांति धाम में, है न। जीअं ॿार आहे हुनखे पहिरियों प्यार सां सम्झायो, ईअं कयो, पोइ हुनखे डांटण मारणु शुरू कंदा आहिनि। कई बार पहिरियों खां ई कंदा आहिनि, कई बार माण्हुनि जी आदत ई हूंदी आहे। लेकिन हिते त बाबा केॾो प्यार सां सम्झाईंदा आहिनि। न कंदा आहिनि त पोइ मार खाईंदा आहिनि। ज्ञान काल में भी यही थींदो आहे, न कंदा आहिनि त पोइ मार खाईंदा आहिनि, जीवन ख़राब थी वेंदो आहे। शिव बाबा ई अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, जंहिंजो नाम शिवालय पियो। शिव बाबा देवताउनि जी राजधानी स्थापना कई, उहा आहे चैतन्य शिवालय। ऐं उहा शिवालय जंहिंमें शिव जो चित्र आहे उहा आहे जड़ शिवालय, सप्तगा चैतन्य शिवालय। लेकिन हुते शिव बाबा न हूंदा आहिनि, शिव बाबा द्वारा सभु कुझु ठहियलु हूंदो आहे। मतिलबु शिव बाबा बि अगरि सची में हुते हुजनि हा त उन्हनि जी प्रेजेंस में दुनिया हीअं हुजे हा। हाणे तव्हां सम्झी विया आहियो लक्ष्मी नारायण बराबरि स्वर्ग जा मालिक हुया, पूज्य हुया न। हाणे पोइ पूज्य ठहनि था, तव्हांखे हाणे ज्ञान आहे, तव्हां लक्ष्मी नारायण जे मंदर में वञी करे उन्हनि खे मथो टेकंदा आहियो। हाणे तव्हां उन्हनि जी राजधानी में चैतन्य में वेंदा आहियो। ॼाणंदा आहियो असां देवता हुयासीं, हाणे न, जो पास्ट थी करे वियो उन्हनि जा चित्र ठाहींदा आहिनि। लक्ष्मी नारायण जे मंदर सभिनि खां जास्ती बिरला ठाहींदो आहे, त उन्हनि जी बि सर्विस करणी पए। तव्हां जो ये लक्ष्मी नारायण जा मंदर ठाहींदा आहियो, असां तव्हांखे इन्हनि जे 84 जन्मनि जी कहानी ॿुधायूं था। उन्हनि कीअं ॿुधायो, युक्ति सां इहे सौगात ॾियणी खपे। बाबा सर्विस जी युक्तियूं त बदिलाईंदा आहिनि। माताऊं वञी करे चवनि असां उन्हनि जे मंदर त वेंदा आहियूं, परंतु उन्हनि जी जीवन कहानी खे ॼाणंदा न आहियूं। तव्हां उन्हनि जे मंदर त वेंदा आहियो, परंतु उन्हनि जी जीवन कहानी खे ॼाणंदा न आहियो। हीअं वञी माताऊं चवनि, असां ॼाणंदा आहियूं, असां तव्हांखे सम्झाए बि सघंदा आहियूं। सम्झाइण वारो ॾाढो रसीलो खपे। बाबा बि वेही सम्झाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि अगरि छुटी न मिलंदी आहे त घर में वेही मूंखे यादि करो। हीअ त ॼाणंदा असां शिव बाबा जी संतान आहियूं, मुरली त मिली सघंदी आहे। ईअं न कि हिते अचण सां यादि जी यात्रा सुठी थींदी, घर में वेहण सां यादि जी यात्रा कम थी वेंदी। बादल ईंदा आहिनि, ईअं न थींदो। बाबा चवंदा आहिनि बादल ईंदा आहिनि रिफ्रेश थियण, तव्हां बि ईंदा आहियो रिफ्रेश थियण। बाबा वटि सम्मुख आया आहियो। आत्मा खे ज्ञान सम्मुख ॿुधण सां हुनखे सुठो लॻंदो आहे। ॻाल्हि त उहा ई आहे, ॾिसंदा आहियो शिव बाबा कीअं वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार तव्हां मुंहिंजा आहियो, शिव बाबा ईअं वेही सम्झाईंदा आहिनि कि ॿार तव्हां मुंहिंजा आहियो। शिव बाबा चवनि था बाबा ईअं चवंदा आहिनि, तव्हां 84 जन्म वॼायो, तव्हां जनम मरण में ईंदा आहियो, मां न ईंदो आहे। मां पुनर्जन्म न वठंदो आहे, मां अजन्मो बि न थींदो आहे, मां अजन्मो बि न आहियां। हीअं न कि मां प्रवेश करे अवतरित थींदो आहे, है न। तव्हां आत्माऊं नंढे ॿारनि जे शरीर में प्रवेश कंदा आहियो। मां परमधाम खां अची करे 60 वर्ष जी आयु खां पोइ वारे मनुष्य में एंटर कंदो ईंदो आहियां, परंतु बूढ़े तन में प्रवेश कंदो। तव्हां आत्मा नंढी ॿार में प्रवेश कंदा आहियो। मां विकारनि जे गर्भ में न ईंदो आहे। मूंखे चवंदा आहियो तत्वमेव मातृश्च पिता, कॾहिं मूंखे चवंदा आहिनि
तत्व में मातेश्वर पिता, मुंहिंजो कोई माता पिता बाबा चवनि था कि मुंहिंजो कोई माउ पीउ न थी सघंदो आहे, मां सिर्फ़ु शरीर जो आधार वठण लाइ आहियां। तव्हां मूंखे सॾु कंदा आहियो दुख हरे करे सुख ॾियण लाइ, बाबा हाणे मां सम्मुख आयो आहियां, आत्माउनि सां ॻाल्हाईंदो आहे। हिते त सभु ब्रह्मण ई आहिनि न। तव्हां ॿाहिरि वेंदा आहियो त हंस बगुला थी वेंदा आहियो। हिते मधुबन में तव्हां संज तंज संगी आहे ब्रह्मणनि जो, आपस में ज्ञान जी चिटचैटी कंदा आहियो। असां पंहिंजी राजधानी स्थापना करूं था। बाबा तव्हां आया आहियो, हिकु ॿ खे युक्ति आहे, हिकु ॿ खे इहा युक्ति बाबा खे यादि करण जी ॿुधाईंदा रहो। भोजन ते बि हिक ॿिए खे इशारो ॾींदा रहो कि बाबा खे यादि करो। ॾाढो वॾो संगठन आहे न। हिते त विकारी साथ हुते त विकारी साथ रहंदा आहिनि त उन्हनि जी कशिश थींदी आहे। हिते त कंहिंजी कशिश न थींदी आहे न। नारियल बाबा चवनि था चीज़ विधी वारे चीज़ बाबा चवनि था देव हिते त केतिरी कंहिंजी कशिश न थींदी। वॉरियर्स सां गॾु आहिनि। तव्हांजो कुटुंब इहो आहे, बुद्धि में इहो रहंदो आहे। जो कोई मिले उनखे बाप जो परिचय ॾियो कि भॻवान खे यादि कंदा रहो। ॿ बाप आहिनि, लौकिक बाप हूंदे हुए बि भॻवान खे यादि कंदा आहियो न। उहो लौकिक फादर खे गॉड फादर न चईंदसीं। पारलौकिक बाप ज़रूरु गॉड फादर सां वरसो मिलियो हूंदो न। ईअं भू कंदा रहो। तव्हां ब्रह्मण आहियो न। सन्यासी बि भू कंदा आहिनि। हिन दुनिया जो सुख कागुष्ट समान आहे। केतिरो दुख आहे उहो त हिन रूहानी हठयोग है न। उहो त हिन रूहानी बाबा चवनि था ईअं भू कंदा रहो। सन्यासी बि कंदा आहिनि भू। हिन दुनिया जो सुख कागुष्ट जे समान आहे। केतिरो दुख आहे उहो त हठयोग आहे, निवृत्ति मार्ग वारा। उन्हनि जो धर्म ई अलॻि आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सत्युग में असां केतिरा सुखी पवित्र रहंदा आहियूं। भारत प्रवृत्ति मार्ग वारो हुयो। देवी देवताउनि जो राज्य हुयो। जो पवित्र हुया उहे ई पतित ठहिया आहिनि। पुकारदा बि रहंदा आहिनि हे पतित पावन अचो। पोइ अची करे चई ॾींदा आहिनि परमात्मा सर्वव्यापी आहे। असां वञी करे ज्योति जोत में समाईंदासीं। पुनर्जन्म खे बि न मञंदा आहिनि। अनेक मतियूं आहिनि। पोइ दिन प्रतिदिन वृद्धि थींदी वेंदी आहे। इहे बि ॿुधाइणो आहे कि सन्यासियुनि जी वृद्धि कीअं थींदी आहे। नांगनि जी बि वृद्धि थींदी आहे। जंहिंजो जो धर्म आहे उन में ई रहण सां पोइ अंतमति सुगति थी वेंदी आहे। जंहिंजो जो जासी अभ्यास कंदा आहिनि वैसे जीअं कोई शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि त अंतमति सुगति थी वेंदी आहे। पोइ नंढेपण खां ई शास्त्र कंठ कंदा आहिनि। हाणे बाबा चईंदा आहिनि मां फलानो आहियां, इहा आहियां। इहे सभु देह अभिमान आहे। हिनखे छॾो, पंहिंजे खे शरीर ई आत्मा सम्झो। बाबा खे यादि करो। हिन शरीर खे ॾिसंदे हुए बि न ॾिसो। देह सां देह जो बि संबंध आदि आहिनि सभु छॾो। पंहिंजे खे आत्मा निश्चय करो। परमात्मा खे यादि करो। हिन में टाइम ॾाढो लॻंदो आहे। माया यादि करणु न ॾींदी आहे। न त वानप्रस्थी जे लाइ ॾाढी सहज आहे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि तव्हां हाणे त नंढा वॾा सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। हिकु तरफ़ विनाश ई थींदो रहंदो, ॿियो तरफ़ जनम बि वठंदा रहंदा। हाणे थिए थो न। पुनर्जन्म वठिणो हूंदो त अची वेंदा, ॿार बि पैदा थींदा, पोइ विनाश बि थींदो। इहे तव्हां ॼाणंदा आहियो। कोई गर्भ में हूंदो, कोई किथे हूंदो, सभु ख़तमु थी वेंदो।
ॿार बि पैदा थींदा, सभु ख़तमु थी वेंदा, सभु बाबा चवनि था कि सभु पंहिंजे पंहिंजे घर हली वेंदा। हाणे बाबा चवनि था इहे देह अभिमान छॾो, पंहिंजे खे आत्मा निश्चय करो, परमात्मा खे यादि करो। हिन में टाइम ॾाढो लॻंदो आहे, माया यादि करणु न ॾींदी आहे। न त वानप्रस्थी जे लाइ त ॿियो ई शइ मतिलबु सहज हुजे, सिर्फ़ु हिक खे ई यादि करणु, शरीर बि न खपे, आत्मा खपे। बाबा चवनि था पंहिंजे खे आत्मा निश्चय करो, परमात्मा खे यादि करो। हिन में टाइम ॾाढो लॻंदो आहे, माया यादि करणु न ॾींदी आहे, न त वानप्रस्थी जे लाइ ॾाढो सहज आहे। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि हाणे त नंढा वॾा सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे, हिकु तरफ़ विनाश बि थींदो रहंदो, ॿियो तरफ़ जनम बि वठंदा रहंदा। हिसाबु पुनर्जन्म वठिणो हूंदो त अची वेंदा, ॿार बि पैदा थींदा, पोइ विनाश बि थी वेंदो। इहे तव्हां ॼाणंदा आहियो, कोई गर्भ में हूंदो, कोई किथे हूंदो, सभु ख़तमु थी वेंदा, सभु पंहिंजो हिसाबु किताबु चुकतो करे वापसि वेंदा। हिसाबु किताबु रहियल हूंदो त सुठी रीति सजायूं खाइणियूं पवंदियूं, पोइ उहो बि हल्को थी वेंदो। हीअं न की योग में रहो ऐं पाप बि कंदा रहो। कई ॿार हिकु तरफ़ चाट बि लिखंदा रहंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि माया मुंहुं कारो करे छॾी, माया असांखे हराए छॾी, त कचो चईंदासीं न। त बाप सम्झाईंदा आहिनि कि तव्हां हीअं सम्झो कि असां थोरा ॾींहं हिते आहियूं, पोइ हली वेंदासीं, हिन सभिनि जो विनाश थी वेंदो। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विनाश विक्रम विनाश थींदा, पंहिंजो चाट ॾिसंदा रहो। असां केतिरनि खे रास्तो ॿुधाईंदा आहियूं ऐं पुरुषार्थ कराईंदा आहियूं। तन मन धन सां रूहानी सेवा में मददगार ठहिणो आहे। चईंदा आहिनि मन खे अमन न करे सघंदा आहियूं, आत्मा त आहे ई शांत, आत्मा त आहे ई शांत। बाबा चवनि था असां आत्मा पंहिंजे परम धाम में वञी करे वेहींदासीं, कोई दुनिया जो संकल्प न हूंदो। ईअं न कि अखियूं बंदि करे अनकॉन्शियस थियणो आहे, अहिड़ा ॾाढा सिखंदा बि आहिनि, 10-15 ॾींहं अनकॉन्शियस बि थी वेंदा आहिनि, हिन अभ्यास कंदा आहिनि इहे, पोइ एतिरो समय पोइ जगी वेंदा आहिनि। जीअं टाइम बॉम्ब थींदा न त उन्हनि खे बि उन्हनि जो बि टाइम थींदो आहे, इहे एतिरा घंटा पोइ फटंदो। तव्हां ॿारनि खे पतो आहे असां योग लॻायूं था, तॾहिं तमो प्रधान किचिड़ो निकिरंदो, असां सतो प्रधान ठही वेंदासीं, पोइ हिन शरीर खे छॾे ॾींदासीं। हाणे असां योग जी यात्रा ते आहियूं, टाइम मिलियो आहे, पोइ इहो शरीर छॾिणो आहे, पोइ सभु ख़तमु थी वेंदो। टाइम नूंदल आहे, पोइ पिछाड़ी में मच्छरनि सां दृश्य शरीर छॾे हली वेंदासीं। विनाश थींदो त कर्मातीत अवस्था खे पाईंदा। पोइ विनाश शुरू थी वेंदो। विनाश ॾाढो भारी सीन आहे, इहो ड्रामा बि भारी हूंदा, ड्रामा में भारी हूंदा। तव्हां ॼाणंदा आहियो असांजी अवस्था हिकु रस रहंदी, ख़ुशी में सदैव हर्षित रहंदो। इहा दुनिया त खलास थियणी आहे, ॼाणंदा आहियो कल्प संग में हूंदो आहे, तॾहिं विनाश थींदो आहे। सिर्फ़ु बॉम्ब्स न, नेचुरल क्लैमिटीज़ बि मदद कंदियूं आहिनि। त ॿारनि खे बुद्धि में रहणो खपे, हाणे असांखे वञिणो आहे। जेतिरो बाबा खे यादि कंदा त विक्रम विनाश थींदा, उच्च पद पाईंदा। चैरिटी बिगिन्स एट होम, चैरिटी बिगिन्स एट होम। बाबा चवनि था
कि बाबा हाणे असांखे चवनि था कि तव्हां ॼाणंदा आहियो कल्प कल्प संगम युग थींदो आहे तॾहिं विनाश ईंदो आहे। सिर्फ़ु बॉम्ब्स न नेचुरल क्लैमिटीज़ बि मदद कंदियूं जो त ॿारनि खे ॿुधी में रहणो खपे। हाणे असांखे वञिणो आहे। जेतिरो बाबा खे यादि कंदा त विक्रम विनाश थींदा उच्च पद पाईंदा। चैरिटी बिगिन्स एट होम। कोशिशि करिणो आहे कन्या उहा जो पीअर घर ऐं ससुर घर जो उद्धार करे त चैरिटी बिगिन्स एट होम थी वियो न। सर्विस में लॻो रहणो खपे। शिव बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त वरसो मिलंदो। सिधी ॻाल्हि आहे। मुझ अलफ़ खे यादि कंदा त स्वर्ग जो वरसो तव्हांजो विश्व जा मालिक तव्हां ठही वेंदा। हाणे वरसो पाइणो आहे त मूंखे यादि करो। ॿारनि जो फ़र्ज़ु आहे इहो पैगाम ॾियणु। अॻियां बि ॾिनो हुयो ॿुधाइणो आहे विनाश साम्हूं बीठो आहे है न। अॻियां बि इहो पैगाम ॾिनो आहे। कलयुग खां पोइ सतयुग ईंदो। बाबा ही अची करे वरसो ॾींदा आहिनि। रावण नरकवासी ठाहींदा आहिनि। बाबा अची करे स्वर्गवासी ठाहींदा आहिनि। कहानी भारत जी आहे। भारतवासियुनि खे खड़ो करिणो आहे। पहिरियों शिव जे मंदर में वञी करे सम्झाइणो। इहे बाबा नई सृष्टि रचण वारा आहिनि। चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजो विक्रम विनाश थींदा। ये निराकार बाबा आहिनि। ब्रह्मा द्वारा स्वर्ग जी स्थापना था करनि। हाणे बाप ऐं वरसी खे यादि करो। 84 जन्म पूरा थी विया। हाणे असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। हाणे मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी। ॻाल्हियूं त ॾाढी सहज आहियूं। ॻाल्हियूं त ॾाढी सुठी दीदी सम्झण लाइ वरी बाबा चवनि था ॻाल्हियूं त ॾाढी सुठियूं न आहिनि। ब्रह्मा द्वारा स्वर्ग जी स्थापना। हाणे बाबा ऐं वत्स खे यादि करो। 84 जन्म पूरा थी विया। हाणे असां तव्हांखे ॿुधायूं था इहे मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी। ॻाल्हियूं त ॾाढी सुठियूं आहिनि। मतिलबु बाबा जी ॻाल्हियूं ॾाढी सुठियूं आहिनि। बाप ई दुख हरता सुख करता आहिनि। थोरो ई सम्झायो इहा हलियो। इहो तव्हांजो धंधो आहे। महिनत त कुझु न आहे न सिर्फ़ु मुख सां ॻाल्हाइणो आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो। देही अभिमानी ठहो। शिव जे पुजारी वटि वञो पोइ लक्ष्मी नारायण जे पुजारियुनि वटि वञो। उन्हनि जी जीवन कहानी उन्हनि खे ॿुधायो। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी जे सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार तन मन धन सां रूहानी सेवा में मददगार ठहिणो आहे। सभिनि खे अलफ़ जो परिचय ॾेई वरसे जो अधिकारी ठाहिणो आहे। विनाश खां पहिरियों कर्माती ठहिण जे लाइ बाप जी यादि में रहणो आहे न। इन करे हाणे खां ई अभ्यास करो। किथे बि कुझु बि थींदो रहे आंधी तूफ़ान चिलाइण विलाइण असांखे बाप जी यादि में रहणो। बाप जी यादि में रहंदासीं त उते मदद बि करे सघंदासीं। हा अगरि तव्हां किथे आहियो मार्जन आहे कुझु त उहा ॻाल्हि अलॻि आहे। बाक़ी अगरि तव्हां वञी बि नथा सघो मार्जन बि न आहे त हुन में त बाबा जी यादि में वियो न। ॿियो आहे पर अंत में थोरी असां वेंदासीं। अंत में त मनसा सेवा सां ई सभिनि खे मुक्ति मिलंदी। कोई माण्हू अची वेंदा साम्हूं। बाबा चवनि था उन्हनि जी जीवन कहानी सुनायो। वञो न वञो ईअं करे उन्हनि खे ॿुधायो। अच्छा बाबा ॿियो पॉइंट धारणा जे लाइ चवनि था बाप समान मोह जी थियणो आहे। आत्मा जो आत्मा में असांजो मोह थी वियो आहे
उन्हनि खे कॾहिं हिकु बाप सां लग्न लॻाइण ते दुनियादारी आत्माउनि सां मोह कढी हिकु बाप में मोह रखणो। वरदाना सर्वशक्तियुनि सां गॾु से साजी स्मृति द्वारा समस्याउनि खे दूर भॻाइण वारा परमात्मा स्नेही ठहनि। जो ॿार परमात्मा स्नेही आहिनि उहे स्नेह खे सदा साथ रखंदा आहिनि, इन करे कोई बि समस्या साम्हूं न ईंदी आहे। जंहिंसां गॾु स्वयं सर्वशक्तिवान बाप उन्हनि जे साम्हूं समस्या ठहरी न सघंदी आहे। समस्या पैदा थी ऐं हुते ई ख़तमु करे ॾियो त वृद्धि न थींदी। हाणे समस्याउनि जो बर्थ कंट्रोल करो। सदा यादि रखो कि संपूर्णता खे समीप लाइणो ई आहे, समस्याउनि खे दूर भॻाइणो ई आहे। स्लोगन आहे न्यारो ठहिण जो पुरुषार्थ न करो, प्यारो ठहिण जो पुरुषार्थ न करो, न्यारो ठहिण जो पुरुषार्थ करो त प्यारा स्वतः ई थी वेंदा। अव्यक्त इशारो आहे, अॼु खां नयो आहे, अचल अडोल हिकिड़े स्थिति कीअं ठाहींदासीं उन जे लाइ पूरो महीनो कल्ह खां शुरू थियो। समय प्रति समय अनेक प्रकार जा विघ्न ईंदा आहिनि। कोई सुठा अनन्य स्टूडेंट माया जे वशीभूत थी एंटी थी वेंदा आहिनि, सेवा में डिस्टर्ब कंदा आहिनि। अहिड़े समय ते घबराईंदा त न आहियो न। हिकु हूंदो आहे उन्हनि जे प्रति कल्याण जे भाव सां तरस लिखणु, लेकिन उन्हनि जे कारण हलचल में अचणु अर्थात व्यस्त संकल्प हलाइणु या हिलण थी न। असां उन्हनि जे प्रति कल्याण जो भावना सां उन्हनि जे लाइ सुठो सोचूं त उन्हनि जो भलो थिए, उन्हनि जी बुद्धि ठिकाने में अची वञे। लेकिन अगरि असां व्यर्थ संकल्प हलाईंदासीं न त इहे हिलण थी। केॾी सुठी हुई, कीअं थियो फलानो, थोरा समय ईअं रहंदी आहे वरी ठीकु थी वेंदी आहे। ज़्यादा वञिणो ई न खपे, सभु सभिनि जो भलो थिए। जो हर आत्मा जे पाठ खे साक्षी दृष्टा स्थिति में थी ॾिसंदा आहिनि उहे अचल अडोल हिकड़ स्थिति में स्थित रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।